जय झूलेलाल, हर हर महादेव। असां भारत जा पहला कपल आहियूं जो 12 ज्योतिर्लिंग 11,000 किलोमीटर जी यात्रा पैदल था कयूं। हाँ, असां पति पत्नी निकिता आहियूं भारत जे 12 ज्योतिर्लिंग 11,000 किलोमीटर जी यात्रा पैदल करण लाइ। न ट्रेन सां, न बाइक सां, न फ्लाइट सां। असां सॼी यात्रा कंदासीं पैदल। अञा ताईं असां पंहिंजे 3 ज्योतिर्लिंग जा दर्शन करे वरिता आहिनि। हाणे असां वञूं था असांजे चौथे ज्योतिर्लिंग ओमकारेश्वर जी तरफ़। असांखे सिंधी समाज में हिकिड़ी हेल्प खपे कि असांजी 2 दिल यात्रा जी आईडी खे फॉलो कयो ऐं सपोर्ट ज़रूर कयो। हीअं कि सॼे सिंधी समाज ऐं सॼी दुनिया में जेतिरा भी सिंधी समाज आहिनि सभिनि खे ख़बर पए कि सिंधी समाज जा 12 एॾी वॾी यात्रा सनातन जी यात्रा खणी निकिता आहिनि। त कमेंट में हर हर महादेव ज़रूर लिखिजो। हर हर महादेव। जय झूलेलाल। नमो नमो।